नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तक कराची का खबर ॾींदा हलूं तो सिंध हाई कोर्ट में पीपी अगवान के खिलाफ एकामा केस में अहम अग भराई साम्हूं आई है। फरियाल टालपुर नासिर शाह, मंजूर वसण ॿियनि खे नाअहल करार ॾियण जी दरख़्वास्त अॼु ॿुधणी थींदी। धुरियुनि जा दलील मुकमल थियण ते अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अदालत चयो त जेके धुरियूं लिखत में दलील ॾियणु चाहिनि थियूं उहे हिकु हफ़्ते में जमा कराए छॾनि। जमा करायल दरख़्वास्तनि जे मुआक़ब में चयो वियो आहे त पीपी अगवान फरियाल टालपुर, मंजूर वसण, सोहेल अनवर सियाल ऐं ॿियनि ते दुबई जा अकामा ज़ाहिर न करण जो इल्ज़ाम आहे। पीपी अगवान कागज़ में भी मुकम्मल असासा ज़ाहिर न कया। दरख़्वास्त ॾींदड़ पीपी अगवान जा अकामा ऐं अहम शाहिदूं भी अदालत में पेश करे छॾिन। सूबाई वज़ीर नासिर शाह जे वकील बैरिस्टर ज़मीर घामरो दलील ॾींदे चयो त 2012 ताईं नासिर शाह वटि अकामो आहे। 2012 खां पोइ हिन वटि हाणे को बि अकामो न आहे। हाणे ही दरख़्वास्त ॿुधण जोगी न आहे। इन लाइ दरख़्वास्त खे रद्द कयो वञे। कंहिं बि पार्लियामेंट जे मेंबर खे नाअहल करार ॾियण जी इख्तियार असेंबली जे स्पीकर वटि हूंदी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।